अचो त दुनिया जी पहिरीं फिल्म जे शाइर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियूं। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। लुछे कीन कुछे आटी मुंद अंदर में, पर में पेर पुछे लोक न लखे ससुई। इनकलाबी कारकुन कीअं हुजणु घुरिजे, समूरी कहाणी लतीफ़ साईं घणो करे हिकु शेर हिन ऐं हिन जहिड़नि केतिरनि ई शेरनि में सम्झाई आहे। ससुई अंदर में लुछे थी, मांदी थिए थी, पर अहिड़ो कोन पई ॻाल्हाए जंहिंसां संदसि लुछ पुछ जो सबबु ज़ाहिरु थिए। कुझु कुछ ई कोन पई, रुॻो अंदर में खामे थी। इनकलाबी इंसान बि बिल्कुलु ईअं ई हूंदो आहे, जेको पंहिंजी क़ौम लाइ, उन जी आचपे लाइ, पंहिंजे वतन लाइ अंदर में त पचंदो आहे, पर लोक खां लिकाए अंदर ई अंदर माण्हुनि में बेइंसाफ़ीअ वारे समाज लाइ नफ़रत पखेड़ींदो रहंदो आहे।